वेलकम बैक नाज़रीन। कराची में बैरिस्टर गौहर के बयान से सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण रद्द अमल ॾिनो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त क़ौमी असम्बली के फ्लोर ते ड्रामो करण PTI जी आदत रही है। सूबाई वज़ीर जो चवण है त PTI पान धांधली की पैदावार है, RTS जी ठाहियल जमायत है। अवां खे आगाह कंदासीं, कराची में ब्रेकिंग न्यूज़ है। बैरिस्टर गौहर के बयान से सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण रद्द अमल ॾींदे चयो आहे त 2018 में PTI जो कारनामो ऐं धांधली सभिनी जे अॻियां आहे। 2024 जे चूंडनि में 70% तकनि ते PTI के उम्मीदवार न मिलिया हुआ। बिल्कुल नाज़रीन, बैरिस्टर गौहर के बयान से सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण रद्द अमल ॾींदे चयो आहे त क़ौमी असम्बली के फ्लोर ते ड्रामो करण PTI जी आदत रही है। PTI पान धांधलीअ जी पैदावार है ऐं RTS जी ठाहियल जमात है। सीनियर सूबाई वज़ीर जो वधीक चवण आहे त 2018 में PTI जो कारनामो ऐं धांधली सभिनी जे अॻियां आहे। 2024 जे चूंडनि में 70% तकनि ते PTI के उम्मीदवार ई न मिलिया हुआ। बैरिस्टर गौहर के बयान से सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण रद्द अमल ॾींदे चयो आहे त क़ौमी असम्बली के फ्लोर ते ड्रामो करण PTI जी आदत रही है। PTI पाण धांधलीअ जी पैदावार है ऐं RTS जी ठाहियल जमात है। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवण है त क़ौमी असम्बली के फ्लोर ते ड्रामो करण PTI जी पुरानी आदत रही है। कराची में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। PTI अगवान बैरिस्टर गौहर के बयान से सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण रद्द अमल ॾींदे चयो आहे त PTI धांधली की पैदावार ऐं RTS जी ठाहियल जमायत है। 2018 में PTI जो कारनामो ऐं धांधली सभिनी जे साम्हूं आहे। उनजो इहो बि चवणु आहे त 2024 जे चूंडनि में 70% तकनि ते PTI के उम्मीदवार ई न मिलिया हुआ। हींअर असांजो राब्तो बहाल थियो आहे आमिर सां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध के सूबाई सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो है बैरिस्टर गौहर के बयान से रद्द अमल ॾींदे चयो आहे त क़ौमी असम्बली के फ्लोर पे सिर्फ ड्रामा ऐं वेहण PTI जो वतीरो रहियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो इहो बि चवणु आहे त PTI धांधली जी पैदावार है। 2018 में PTI जा जेके कारनामा हुआ धांधली जा उहे सभु साम्हूं अची विया आहिनि। ॿिए तरफ़ सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इहो बि पंहिंजे बयान में रद्द अमल आयो आहे त PTI जेकी आहे RTS जी पैदावार है, जमायत है। हिन इहो बि चयो आहे त 2024 जी जेके इलेक्शन है उनमें PTI के जेको आहे 70% हलकनि में उम्मीदवार भी न मिलिया। ज़ाहिर लॻी रहियो आहे त PTI हिन में जेके क़ौमी असम्बली में आहे उहो पंहिंजो पुराणियूं जेके यादियूं आहिनि उहे ताज़ियूं करे रही आहे। ठीक है, वरी मेहरबानी आमिर इन वाले से अपडेट करण जे लाइ।